बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु आउं अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। नाज़रीन, असां प्रोग्राम करे रहिया आहियूं हिकु माशरती नाइंसाफ़ीअ ख़िलाफ़ु। माशरे में जेके ज़्यादतियूं, नाइंसाफ़ियूं ऐं वहशतनाक क़िस्म जा हिकु दरंदगीअ जा वाक़िया पेश अचनि था, उन हवाले सां जैकबाबाद में हिकु महीने जो लॻभॻि अरसो थींदो, एतिरो वक़्तु अॻु में हिकु दर्दनाक वाक़ियो पेश आयो। मुस्लिम कॉलोनी जी रहाइशी 10 वरनि जी नीगरी मासूम हसीना खोसो सां हिकु वहशतनाक वाक़ियो पेश आयो ऐं उहा मासूम नीगरी खे दरंदनि जेको आहे वहशत जो निशानो बणायो ऐं उन खां पोइ उन खे क़तल करे छॾियो, बेदर्दीअ सां क़तल करे छॾियो। ऐं उन मासूम नीगरीअ जो लाश पाणीअ जे वाह में ॿोड़ियो वियो ऐं लोढ़ियो वियो ऐं वारिस सॼी राति ॻोल्हा कंदा रहिया। उहो लाश कोन लधो। ॿिए ॾींहं ते मंझंदि धारा उहो लाश वारसनि ॻोल्हे उन इलाइक़े जे परियां हिकु वहंदड़ रिंदवाही सॾिबी आहे, उन मां उनजो मासूम नीगरी जो लाश हथु आयो ऐं वारसनि उहो पोस्टमार्टम कराए ऐं दाह कूक कई जिथे किथे पुलिस वटि दाहियूं। पर जेके ज़िमेदार आहिनि पोस्टमार्टम करण वारा, उन्हनि बि पंहिंजी हिकिड़ी मुकमिल तरह सां लापरवाही जो मुज़ाहिरो कयो ऐं साॻिए तरह सां पुलिस बि जेके कानूनी घुर्जूं हुयूं उहे पूरियूं कोन कयूं। उन लाश मां घुरिबल जेके लॉब्स हुया, जेके जुज़ा हुया, उहे जेके वठणु खपंदा हुआ, उहे कोन वरिता, जंहिंसां ॾोहारिन ताणी पहुचण में काफ़ी सारी मदद मिली सघी आहे। ऐं उन खां अलावा जेको पुलिस जी बुनियादी ज़िमेदारी आहे ॾोहारिन खे ॻोल्हण जे लाइ ऐं उन्हनि खे पकड़ण जे लाइ, सा बि पूरी थी न सघी ऐं पुलिस पंहिंजी रवायती तौर ते हीला बहाना ऐं रवायती सुस्ती जो मुज़ाहिरो कंदी पई अचे ऐं उनजा वालदेन ऐं सुञाण धुरियूं दाहींदियूं ऐं एहतिजाज कंदियूं पियूं अचनि। पर अञा ताणी कुझु बि न थी सघियो आहे। उन मासूम नियाणीअ जे कातिलनि खे पकड़ण जे लाइ पुलिस कंहिं बि क़िस्म जा के बि सीरियस एफर्ट्स कोन वरिता आहिनि। इन हवाले सां सॼी सूरत हाल खे रिपोर्ट करे थो सिंध टीवी न्यूज़ जैकबाबाद जो ज़िले रिपोर्टर ज़ैन सरकी। उन मुख़्तलिफ़ धुरियुनि सां ॻाल्हायो आहे। अचो त उहा सूरत हाल ॾिसूं। जी अज़हर साहब, जैकबाबाद जे अंदरि मुस्लिम कॉलोनी में सदर थाणे जे हद तक़रीबन 1 महीने खां मथे जो अरसो गुज़री चुको आहे। मासूम नींगरी 10 वरनि जी हसीना खोसो खे ज़्यादती बात वहशी दरंदनि जेको आहे क़तल करे छॾियो। 1 महीनो गुज़री चुको आहे। पुलिस पारां जेको आहे कातिल गिरफ़्तार त पंहिंजी जाइ ते ज़ाहिर बि न करे सघी। उन केस खे जेको आहे डॉक्टरनि पुलिस जेको विञाइण जी कोशिशि कई आहे। उनजा जेके नींगरी जा वारिस आहिनि उन एहतिजाज कया आहिनि, उन्हनि खे हिन ताईं इंसाफ़ न मिली सघियो। हीअ जेको आहे फातिमा फरड़ो खां पोइ जेकॾहिं ॻाल्हि कजे त हीअ केस फातिमा फरड़ो जी लेवल वारो केस आहे, छो त हिते बि मासूम नींगरी सां ज़्यादती कई वई आहे। उन खे जेको आहे बेदर्द सां क़तल कयो आहे। पुलिस जी एॾी लापरवाही छो आहे, उन्हनि जे वारसनि खे इंसाफ़ छो नथो मिले, इहे सभु सुवाल खणी शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी धुरियुनि सां वञी मिलंदासीं, कोशिशि कंदासीं त पुलिस इंतिज़ामिया बि इन मामले जो जेको मौक़ो वरितो वञे ऐं उनको पुछा कयो वञे त आख़िर हिन केस में एॾी देरि छो थी आहे, उनजा काल ते गिरफ़्तार छो न थिया आहिनि। ऐं जेकी नींगरी जा वारिस आहिनि उन सां बि मिलंदासीं, उनको पुछा कंदासीं त पुलिस केतिरे क़दुरु कातिलनि खे ॻोल्हण में कामयाबु थी आहे, केतिरो कातिलनि जे वेझो पुॼी आहे। पुलिस पाण बि ॿुधाईंदी, उनजा वारिस बि ॿुधाईंदा। तव्हां सिंध टीवी वारनि खे जस आहे जो हीउ जेको मासूम नींगरी सां 10 वरनि जी हसीना खोसो सां मुबैना ज़्यादती थी आहे, उनजी ज़्यादती जी तस्दीक डॉक्टराणियुनि जेको आहे कची रिपोर्ट में करे छॾी। पहिरियों त ॾिसो, लाश जे पोस्टमार्टम करण दौरान ई जेको आहे डॉक्टर ऐं डॉक्टराणी जी लापरवाही आहे त उन्हनि जा DNA लाइ जुज़ा न वरिता विया बालडी जो केस लोढ़ण जे लाइ। हाणे इहा कहिड़ो साज़िश आहे, कहिड़ो माना जेको आहे इनखे माण्हू जेके इन केस खे लोढ़णु चाहिनि था, इहो त हाणे जेको आहे इंतिज़ामिया जो ऐं SSP जैकबाबाद जो कमु आहे त उन्हनि खे जेको आहे वाखो कयो। जेकॾहिं मिसाल जी ॻाल्हि इंतिज़ामिया जे हवाले सां असां ॻाल्हायूं त पुलिस सिर्फ़ु खानापूरी कई आहे। खानापूरी जी मुराद को 10-15 माण्हू शक जी बुनियाद ते गिरफ़्तार करे उन्हनि खां बि माना जेको आहे काफ़ी माण्हू डील करे पैसनि जी ॾेती लेती बाद छॾे ॾिना विया। को हिकु अधु माण्हू जेके आहिनि सस्पेक्ट आहिनि उन्हनि खे जेको आहे वारसनि इल्ज़ाम हयो त उन्हनि खे लॾाए छॾियो अथऊं, उन्हनि खे अॻु में इतला करे। वरी उन खां पोइ को अगरि जवाबदार हथु आयो आहे, उन खां बि माना जेको आहे जवाबदार गिरफ़्तार करण खां पोइ उन्हनि जे जेके वारिस आहिनि जवाबदार जा, उहे जेके आहिनि नींगरी जे वारसनि खे जेको आहे दॿाइनि था त असां तव्हांखे जेको आहे ॾिसी रहंदासीं, असां हितो लॾे था वञूं, असां हितो लॾो खणी था वञूं, पोइ तव्हांजी पई असांजी पई। हे असां जेको आहे कानून जी जेको आहे रिट आहे इहा जेका आहे ख़तमु आहे। कानून जी रिट जेकॾहिं हुजे हा त शायदि जेको आहे हिन टाइम ताईं जवाबदार जेल भेड़ा हुजनि हा ऐं जेको आहे
केस वाखो थी वञा। ही SHO मुअतल करणु ऐं मुंशी मुअतल करणु हिकिड़ी खानापुरी आहे। माना पंहिंजी ॻीची मां बाला ऑफिसर कढी जेको आहे माना जेको आहे उन्हनि जी ॻीची में विझी छॾियऊं जेके उन टाइम जो SHO हुयो या मुंशी हुयो। पुलिस खे जेको आहे पंहिंजी रिट बहाल करणु खपे ऐं जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे जेको आहे ज़ाहिर करे गिरफ़्तार कयो वञे। इहे सभु ॻाल्हियुनि ताईं महदूद आहे। SSP असांखे नथो लॻे जेको जेकाबाजी अवाम जे लाइ को सुठो कमु कंदो। SSP सिर्फ़ु मीटिंगनि में पूरो आहे। SSP पंहिंजे थाणनि जे माना जेको आहे विज़िटनि में पूरो आहे। अमली कमु असांखे जेको शहर वासियुनि जे लाइ आहे उहो थींदे नज़र नथो अचे। एॾो वॾो केस आहे। जेकॾहिं SSP खे इंट्रस्ट हुजे हा, जेकॾहिं पंहिंजी नियाणी सम्झी जेकॾहिं उन जेके इंट्रस्ट वठी केस में जेको आहे उहो करे हा त हेंटेम ताईं केस जा मुख्य जवाबदार बि गिरफ़्तार हुजनि हा ऐं थी सघे माना जेको आहे काफ़ी हद ताईं केस बि हली चुको हुजे हा। सर मां इंतिहाई अफ़सोस सां इहा शइ चवां थो त असांजे मुल्क में ख़ासि तौर ते असांजी जैक बाबा जी ॻाल्हि कंदासीं त असां वटि ॿ तरह जा कानून आहिनि। जेको ग़रीब लाइ अलॻि हूंदो आहे, अमीर लाइ अलॻि हूंदो आहे। असां वटि अमीर खे इंसाफ़ जी फ़राहमी लाइ कोई महिनत नाहे करणी पवंदी, आराम सां उनजा सभु कमु थी वेंदा आहिनि। असर रसूख़ वारो माण्हू सिर्फ़ु हिकिड़ो फ़ोन घुमाईंदो आहे, उनजो कमु थी वेंदो आहे। लेकिन ग़रीब एहतजाज बि कंदो आहे, ग़रीब धरना बि हणंदो आहे, ग़रीब बुख हड़तालूं बि कंदो आहे। उनजे बावजूद बि सिर्फ़ु ठला आसरा उनखे मिलंदा आहिनि। पुलिस ईंदी आहे, उनखे ठला आसरा ॾेई उनजो एहतजाज ख़तमु कराए छॾंदी आहे। जेको एहतजाज हूंदो डेमोक्रेटिक जमहूरी हक़ आहे, उहो एहतजाज बि ख़तमु करायो वेंदो आहे। उनखां पोइ उन ग़रीब खे उन इंसाफ़ खे हासिलु करण लाइ, इंसाफ़ जे लाइ उनखे दर दर जा धिका खाइणा पवंदा आहिनि। उनजे बावजूद बि अलमियो ही आहे त उनखे इंसाफ़ नाहे मिलंदो ऐं वक़्त सां गॾु उहो केस थधो थींदो वेंदो आहे। साॻे केस में फातिमा फुरलो वारो जो केस आहे, उनखां पोइ हीउ जेको हसीना वारो नंढड़ी वारो केस आहे, इहो बि इंतिहाई संजीदा केस आहे, सीरियस केस आहे। लेकिन अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हुकूमती सतह ते ऐं पुलिस जे हवाले सां ऐं सिहत खाते जे हवाले सां इन मामले खे बिल्कुलु बि संजीदा हिसाब सां नाहे वरितो वियो। पुलिस जी जंहिं ताईं ॻाल्हि कंदासीं त पुलिस जी कारकर्दगी न सिर्फ़ु इहो केस बल्कि ऑल ओवर बि ॾिसूं त पुलिस जी कोई जेकी रिट आहे उहा जैकबाबाद शहर में या पेरिफेरीज़ में काथे बि नज़र कोन थी अचे। सिर्फ़ु नाले मात्र कमु आहे। बाक़ी तव्हां ॾिसो त जेके वारदातूं आहिनि उहे बि थींदियूं पियूं रहनि ऐं उनखां अलावा जेके चोरी जा केसिस आहिनि, फुरनि जा केसिस आहिनि, उहे बि मुसलसल उनमें कोई कमी नथी अचे। नओं SSP साहिबु आयो, उनजी कारकर्दगी बि कोई ख़ासि नज़र नथी अचे। मां सम्झां थो इहो केस पुलिस जी इंटेग्रिटी ऐं सिहत खाते जी इंटेग्रिटी ते हिकिड़ो वॾो सुवालु आहे। सर इन जी सभु को वॾी वजह हिकिड़ी इहा बि आहे त जीअं मां ॿुधायां त असां वटि दोहरो निज़ाम आहे। असां वटि ग़रीब लाइ ॿियो निज़ाम आहे, असां वटि अमीर लाइ ॿियो निज़ाम आहे। असां वटि जॾहिं बि को मिसकीन थींदो आहे पंहिंजो इंसाफ़ वठण लाइ, जॾहिं बि उहो कंहिंजे ख़िलाफ़ु आवाज़ु खणंदो आहे त उबतो पुलिस बि उन माण्हू खे दॿाईंदी ऐं जेको बाअसर आहे उहो बि उनखे दॿाईंदो। सो असां वटि जेको हे वॾेरा शाही निज़ाम, इहो फ़ोन वारो सिस्टम, इहो पर्ची जो जेको निज़ाम आहे, इहो बुनियादी वजह आहे जंहिंजे करे असां वटि ग़रीब खे पंहिंजो इंसाफ़ वठण लाइ एहतजाज करणा पवंदा आहिनि, धरणो हणणो पवंदो आहे। असां वटि को निज़ाम जो वाज़े जेको आहे अदल जो को सिस्टम न आहे त माण्हू खे आसानी पंहिंजो इंसाफ़ मिले। ॻाल्हि इहा आहे त धरणा हणणा छो था पवनि, एहतजाज छो था करणा पवनि। अगरि तव्हां इंसाफ़ जी फ़राहमी खे आसान कंदव हर माण्हू लाइ, चाहे उहो अमीर हुजे चाहे उहो ग़रीब हुजे, पोइ मां सम्झां थो त इहे धरणा बि न लॻंदा, इहे एहतजाज बि न थींदा, हर माण्हू खे आसानी इंसाफ़ जी फ़राहमी जेको आहे मिलंदी। इहा हक़ीक़त आहे त तव्हां ॾिठो हूंदो त जैकबाबाद में अॻु में को बि अहिड़ो वाक़ियो कोन थियो। असां पूरे पाकिस्तान में ॿुधंदा हुआसीं केस थींदा ॿिए सिध जे ॿियनि शहरनि में थींदा, पर जैकाबाद इन शहर खां जेको आहे त इन शइ खां पाक हुयो। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त इहो हाणे मामिलो अचे त जैकाबाद ते बि पहुतो आहे। पर जेतिरे ताईं इन हसीना खोसो मासूम नियाणी जा कातिल गिरफ़्तार न थींदा त कातिलनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं थी सघे थो इन खां पोइ अलाह न करे वरी को ॿियो वाक़ियो पेश अची वञे। असां तव्हांखे ख़बर हूंदी त कुझु वक़्तु पहिरियों जेको शहरनि सां गॾिजी करे पंहिंजे STP जी तरफ़ां भरपूर उनमें एहतजाज रिकॉर्ड करायोसीं ऐं उते जेका SP तरफ़ां टीम आई उन सां ॻाल्हियूं रखियूंसीं। उन 10 ॾींहंनि जो असांखां वक़्तु वरितो हुयो। उन 10 ॾींहंनि खे त गुज़री विया आहिनि, हिकु ॾींहुं थियो आहे, पर जेको आहे त हिन टाइम वरी जेका आहे टीम जेका हुई जोड़ियल सो SP खां सवाइ, छो त SP खे त तक़रीबन महीनो थियो आहे ऐं उनजो फ़र्ज़ु थो थिए भले SHO न हुजे, DSP न हुजे, कोई बि हुजे, कमु उनखे वठिणो आहे, कमु उनजो आहे। ऐं असां वारसनि खे यकीन ॾियारियूं था तव्हांजे हिन चैनल जे तज़ुर्बे सां त असां नियाणी जे कातिल जी गिरफ़्तारी जे लाइ हर हंधि जेको आहे त आवाज़ु उथारींदासीं ऐं उन्हनि सां बिल्कुलु असां गॾु आहियूं
ऐं इहो वॾो ज़ुल्म थियो आहे। ऐं जेको आहे हिकिड़ो वाक़ियो इहो नंढड़ी मासूम नियाणी खे जेको आहे जिनसी तशदुद जो निशानो बणाए करे उनखे क़तल कयो वियो आहे। ऐं हक़ीक़त इहा थी अॼु तव्हां खां ॿुधूं था तुंहिंजे क़ातिलनि खे वारसनि खे को धमकियूं मिलनि पियूं। जे धमकियूं मिलनि थियूं त इहो जेको आहे त हिकिड़ो गंदो अमल आहे। STP जी STP उनजी पुरज़ोर मज़म्मत करे थी ऐं हितां जे इंतिज़ामिया खां SP खां इहो जेको आहे मुतालबो करे थी त उनजे वारसनि खे जेके बि धमकियूं ॾेई रहिया आहिनि उन्हनि खे फुल एंड फोर गिरफ़्तार करे वञे थो। पोइ थी सघे थो क़ातिल बि त उहो ई आहिनि न। जेकॾहिं ॿियो को माण्हू उन्हनि खे धमकी कोन ॾींदो, ज़ाहिर आहे त उन्हनि खे केस खां हथु खणण लाइ उनखे धमकी ॾींदा हूंदा, पोइ त क़ातिल ज़ाहिर थी पिया आहिनि। जेका पुलिस जे अॻियां गुजारत बणियल हुई हाणे त पोइ गुजारत उहा ख़तमु थी चुकी आहे। मालिकनि सां मिलनि, मालिकनि खे घुराइनि, उन खां पुछनि तव्हांखे केरु धमकियूं थो ॾिए ऐं फुल एंड फोर उनजे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। साईं असां हक़ीक़त आहे त डॉक्टर जी इन खे वधि में वधि लापरवाही बि सम्झूं था, पर इन में लापरवाही सां गॾोगॾु उन्हनि जी बदनीयती बि सम्झूं था। छो न ॾिसो त जिते बि अहिड़ा वाक़िया थींदा आहिनि पहिरियों DNA जे लाइ उनजा सैंपल वधा वेंदा आहिनि, उहे टेस्ट लाइ मोकिलिबा आहिनि DNA कराइण जे लाइ। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त उनजो जेको आहे पोस्टमार्टम कयो वियो आहे ऐं नियाणी जा जेके DNA लाइ जेको आहे जुज़ान वरिता विया आहिनि त पोइ असां त इनखे इहो सम्झूं त इहा वधि में वधि बदनीयत आहे। या त पोइ इहा बेईमानी पैसे जे करे आहे या को एॾो को बासर हथ आहे क़ातिलनि जे मथां त जेको इन केस खे रोलाइणु चाहिनि था। पर इनशाला असां STP तरफ़ां यकीन ॾियारियूं था वारसनि खे, तव्हांजे चैनल खे यकीन ॾियारियूं था त जेतिरे ताईं क़ातिलनि जी गिरफ़्तारी न थींदी इनशाला असां चैन सां न वेहंदासीं। बेसिकली इन केस में मां मञा थो त पुलिस जी बि कोताही ज़रूरु आहे, पर सभ खां वधीक कोताही डॉक्टरनि जी आहे जंहिं DNA कान वरिता, उनजो जेका उनजी ड्यूटी में शामिलु आहे। सो मां जेका त मुज़म्मत कयां थो डॉक्टरनि जे अहिड़े अमल जी। ऐं तव्हांजे चैनल जे हवाले सां मां इहा रिक्वेस्ट ज़रूरु कंदुमि SSP जैकाबाद खे त जेके किलेशन बरदार जेका बाइक स्नैचिंग में मुलविस आहिनि, जेको इशू गुज़िश्ता 3 महीननि खां जैकाबाद में आहे कि ख़ौफ़ जी अलामत बढ़ियल आहे, काइंडली जेतिरो जल्दी थी सघे हिन ते गिरफ़्त पाणे इन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। जेकॾहिं इन ॻाल्हि में सदाकत आहे त क़तल थियल मिसकिन नींगरी असांजी नियाणी हसीना खोसे जे वालिद या वालदेन मां कंहिंखे बि घुराए करे जेकॾहिं पुलिस राति जो 2-2:30 बजे तंग करे थी त इहो मुज़म्मत जोॻो अमल आहे। असां कंडेम कयूं था जेकॾहिं इन ॻाल्हि में सदाकत आहे त मूं मुज़म्मत कयां थो त पुलिस जी कोताही में ज़रूरु शामिलु आहे। इन केस खे उन टाइम ई ॾिठो वञे हा। ऐं जेको आहे त मुतालका SHO जो बि फ़र्ज़ु हो त उहो DNA खां अलावा उहा रिपोर्ट कलेक्ट कान करे हा। बहरहाल हिकिड़ी मिस्टेक थी चुकी आहे। पोइ हाणे डॉक्टर्स सां ऐं पुलिस ॿिन्ही खां या डॉक्टर्स जो वधीक उनमें इन्वॉल्वमेंट आहे। पुलिस असांखे दिलासा ॾेई रही आहे। तक़रीबन महीनो थी वियो आहे पुलिस DNA केस जे लाइ असांखे दिलासा ॾेई रहियो, चयो त थींदो थींदो, पर उनखे बि 15-16 ॾींहं थिया आहिनि, उहो अञा कोन थियो आहे। ख़बर न आहे त पुलिस त असांखे दिलासा घणा थी ॾिए, पर माना वक़्तु गुज़रंदो वञे थो असांखे ख़दशो आहे त मथां असांजे मुंहिंजी नींगरीअ जो खून जेको आहे त माना ईअं सफ़ा माना इहो सम्झूं था त माना लिकी वेंदो। ऐं वरी बि असां अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे जेके असां सां साथ ॾियनि त इहो जल्दी माना DNA करे वठनि, क़बर कुशाई करे वठनि ऐं असांजे नींगरीअ जो जेके हक़ीक़ी क़ातिल आहिनि उहे ज़ाहिर कनि। हाणे असांजे दिलि मां जेको आहे त माना इत्मीनान पुलिस जी तरफ़ां घटिजी वञे थो, छाजे करे जो वक़्तु गुज़रंदो वञे थो ईअं माना सफ़ा ॼण चुपचाप लॻी पई आहे ॻाल्हि। अञा ताईं हक़ीक़ी क़ातिल ज़ाहिर ई न थिया आहिनि। पुलिस ॿधे बि अथो, छॾे बि अथो ऐं ख़बर न आहे त अॻिते छा थींदो। हिन जे लाइ असां मायूस आहियूं त माना हीउ छा थी रहियो आहे। तंहिंजे करे असांखे इहो चवणो पए थो। बक़ाया बंगलाणी जेके आहिनि उहे असांखे कुझु धमकियूं ॾेई विया आहिनि त असांजो भाउ खे पुलिस तशदुद कयो आहे, जेकॾहिं उनखे कुझु थियो तव्हां ज़िम्मेवारु आहियो ऐं असां तव्हां सां विढ़ंदासीं, ईअं कंदासीं, धमकियूं ॾेई वियो आहे। केरु आहे बंगलाणी, छा नालो हुनजो मोहम्मद सलाह नालो आहे, पाण बंगलाणी आहे। उहो पुलिस में हुनजो माना आहे कुझु उहिदो आहे, जमानदार आहे, सिपाही आहे। उहो माना मुंहिंजे मासात जे घर आयो, हुनखे माना धमकियूं ॾिनई। वरी मासात मूंखे ॿुधायो त हुन चयो बाबा हिन महिल जेको असां कंहिंजे मथां FIR नाहे कयो, न कंहिंजो नालो वरितो आहे, इहा तशवीश इनकारी पुलिस जे हथ में आहे।
पोइ तव्हांजे जेकॾहिं पुलिस तशदुद कयो था पुलिस सां वञी ॻाल्हायो असां कंहिंजो नालो त न खयो आहे पर हरू भरू गिची में पवंदो त पोइ अलाह असांखे बि हथ ॾिना आहिनि छा नालो जेको पुलिस गिरफ़्तार कयो आहे छा ॿुधाईंदो नालो उहो गिरफ़्तारनि जो भाउ सलीम नाले सां आहे कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके उन्हनि जो पुलिस खे उहे आगाहियूं थियूं आहिनि त हिन हे ॻाल्हियूं कयूं आहिनि हुन बिना ते पुलिस हुन खां पुछा ॻाछा करे रही आहे दादा तक़रीबन 1 महीनो थियण वारो आहे अञा बि मथे उन खां अलावा जेको आहे SP के आए बि 20 ॾींहं थी विया आहिनि 25 ॾींहं बसि ज़बानी वॾी दिलचा ॾिए थो त असां देरि न कंदासीं हक़ीक़ी मुजरिम ॻोल्हे लहंदासीं पर असां ॾिसूं था त माना मुद्दा बि वठे थो 10 ॾींहं जो विच में मुद्दो वरितईं हाणे 10 ॾींहंनि खां त महीनो गुज़री वियो आहे अञा सही असां जेको आहे त माना इहो उन्हनि जो सही रिपोर्ट अहिड़ो जो जुर्म मुजरिम जे वेझो पहुता हुजनि अहिड़ो का ॻाल्हि असां नथा ॾिसूं हुन जे करे इहा ॻाल्हि पुलिस कई आहे त पोइ इहो ॻाल्हि कूड़ो आहे मुंहिंजा भाइट मूंसां गॾु आहिनि हिन ॻाल्हि में काई सदाकत न आहे इहो सरासर कूड़ आहे जीअं जीअं ॾींहं गुज़रनि था असांजे दिलि मां जेके असांखे ख़्याल पैदा थियनि था ऐं ज़हन इहो ई कमु करे थो त हाणे अनक़रीब असांजो खून लुढ़ण वारो आहे जी असांखे इहो ई ख़दशो आहे त मथां माना हलंदे हलंदे इंसानु पोइ ख़्यालु मटाए वेंदो माना पहिरियों गरमा गरम आहे माण्हू त जल्दी ज़ाहिर थियो जल्दी दुश्मन ज़ाहिर थींदा हाणे जो ॻाल्हि ठरी वई आहे त हाणे असांजा मुख़्तलिफ़ ख़्याल पैदा थिया आहिनि त थी सघे थो असांजो माना हिन महिल ते मुजरिम ज़ाहिर न थियो त दिलि में अञा ॿिया ख़्याल पैदा थिया मथां खून असांजो लुड़ी वञे ईअं त हर दौर में रहियो आहे सम्झो था न ईअं हर दौर में रहियो आहे त माना जेको मुख़ालिफ़ धुर आहे ज़रूरु उहो पैसा बि ॾींदो ऐं वधीक अलाह खे ख़बर आहे असां हिन जा शाहिद न आहियूं त हुननि पैसा वरिता या न वरिता बाक़ी इहो रवैयो माना अॼुकल्ह माना आहे लालच जो हा इहो असां सम्झूं था बाक़ी हाणे ज़रूरु मुख़ालिफ़ आहे उहो त इहो चवंदो न माना पैसो केतिरो बि लॻे त असां ज़ाहिर न थियूं छो जो हीउ जुर्म अहिड़ो आहे जेकॾहिं ज़ाहिर थी पियो त हुनजो सज़ा त माना फांसी खां सवा कुझु न आहे असां हाणे बि इहो अपील कंदासीं त हक़ीक़ी मुजरिम जेके आहिनि उहे कैफ़िरे किरदार ताईं पहुचाया वञनि ऐं जल्दी असांजो जेको आहे त माना मुजरिम जेको आहे हूअं त चवंदा आहिनि त पुलिस अटे मां वार कढंदो आहे अञा ताईं महीनो गुज़रियो आहे कुझु बि ज़ाहिर न थियो आहे हाणे DNA केस खे बि तक़रीबन 15-16 ॾींहं थिया आहिनि जेको कमु 5-6 ॾींहंनि में थिए थो उन कम में जो 15-16 ॾींहं हथ ते वक़्तु विञाइण आजाई इन जे करे असांखे ख़दशो आहे मथां असांजो खून लुड़ी वञे पुलिस त जेको आहे असां ॾिसूं था त जांच में काफ़ी सुस्त रवैये जो मुज़ाहिरो करे थी पई असां सां पुलिस राब्ते में हूंदी आहे असां को जेको आहे सो घुराए करे असांखे पैरागिस रिपोर्ट बि ॾींदा आहिनि तक़रीबन 2-3 ॾींहं ते पर मसइलो इहो आहे त पैरागिस रिपोर्ट मां त असां मुतमिन आहियूं पुलिस मुख़्तलिफ़ रुख़नि खां पंहिंजो जांच जो दायरो जेको आहे सो वधायो आहे उन्हनि मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मुख़्तलिफ़ क़ौमुनि जा जेको आहे असांजे कानून जा छोकिरा काफ़ी अरेस्ट बि कया उन्हनि खां जांच वूच करे वरी कुझु माण्हू क्लियर करे छॾिनो कुझु जेको आहे सो झलियल आहिनि पुलिस वटि उन खां अलावा CTR ज़रिए जेको आहे सो GF सिंह जो जेको आहे सो हुननि ॿुधायो त असां उन ज़रिए बि जेको आहे सो तहक़ीक़ात करे रहिया आहियूं नंबर ट्रेस कया आहिनि कुझु जेको आहे अहिड़ो क़िस्म जो जेको आहे मालूमात जेका असां मिली आहे उन मालूमात जे बुनियाद ते माण्हुनि खे अरेस्ट कयो आहे उन्हनि खां बि जांच हली रही आहे उन खां अलावा मेडिकल जो मसइलो आहे मेडिकल बोर्ड जुड़ियो आहे हिन महिल ताईं ख़बर कुछ न थी आहे उन जी जेको आहे सो ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं त ख़बर कुछ थींदी ॿीहर जेको आहे सो DNA वग़ैरह जेको आहे वरिता वेंदा जुज़ा वरिता वेंदा जेको आहे सो जनरल पोस्टमार्टम थींदो अॻियों जेको आहे डॉक्टरनि जी गफ़लत जे करे उन्हनि जेको आहे वॾो ब्लेंडर कयो जिन जेको आहे केस खे ख़राबु करण जी कोशिशि कई ग़ैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो ऐं उन्हनि डॉक्टरनि जे ख़िलाफ़ु हिन महिल ताईं काई कार्रवाई जेको आहे सो अमल में न आहे आई इन जे लाइ असांखे उमेदु आहे अलाह बहितर कंदो पुलिस डॉक्टरनि सां मिलियल आहे उन्हनि जो अलॻि मैटर आहे पुलिस जो अलॻि मैटर आहे पुलिस खे जेको रस्तो मिलंदो त पुलिस जेको आहे सो उनजे मथां अमल कंदी बाक़ी हाणे इहो मेडिकल जो जेको आहे सो डॉक्टरनि जो पंहिंजो हिकिड़ो फ़र्ज़ु हुयो त उन्हनि जेको आहे सो कोताही कई आहे उन्हनि जो इहो फ़र्ज़ु हो त उन टाइम सही नमूने सां पोस्टमार्टम करे जेको आहे जुज़ा वठी करे जेको आहे सो मथे मोकिलींदा त जीअं असांखे ॿीहर ख़बर कुशाई जी नौबत पेश न अचे हा न इहा हिकु वॾी गफ़लत आहे उन्हनि जी पुलिस खे ज़ाहिर जेका रिपोर्ट मिलंदी त पुलिस उन रुख़ ते हलंदी पुलिस खे जेको आहे रिपोर्ट ॾींदी त पुलिस उन रुख़ ते कमु करे थी पई से हाणे ॻुझ जी त ख़बर ख़ुदा खे आहे न बज़ार त उन्हनि जी गफ़लत लॻे थी पई उन्हनि लापरवाही कई आहे उन्हनि ग़ैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो आहे बाक़ी हाणे कंहिंखो पैसा वरिता अथनि के करप्शन कई अथनि वाला आलम असांखे इन शइ जो इल्मु न आहे ऐं हीअ जेको आहे हिकिड़ो ब्लेंड केस आहे कंहिं ॾिठो कोन्हे पुलिस तहक़ीक़ात करे थी पई काफ़ी माण्हुनि खे पुलिस जेको आहे तहक़ीक़ात वरितो हाणे असांजो पाड़ो आहे हिते सभु असांजा वाक़ुफ़ आहिनि कोई चाचड़ बिरादरी जो आहे कोई बंगाणी बिरादरी जो आहे कोई कटा बिरादरी जो आहे कोई बुरड़ा बिरादरी जो आहे कोई खोसा बिरादरी जो आहे कोई जतोई बिरादरी जो आहे इन सभिनी खे पुलिस जेको अरेस्ट कयो उन्हनि को जांच कई
हाणे इहे तक़रीबन संगत असांजे मथां बि काफ़ी कावड़ियल आहे त बाबा जेको असांजा माण्हू तव्हां अरेस्ट करायो था उनजे मथां पुलिस वग़ैरह जेको टार्चर करे थी या उन्हनि खे तशदुद करे थी पई उन्हनि खे जेको आहे सो तव्हांजे करे थिए थो सभु कुझु। असांजो मौक़िफ़ इहो आहे त असां त बाबा मज़लूम आहियूं, असांजो जेको आहे सो हिकिड़ो नुक़सानु थियल आहे, असांजी जेको आहे बेगुनाह नियाणी जेको आहे सो शहीद थियल आहे, असां इंसाफ़ जा जेको आहे मुतलाशी आहियूं त असांखे इंसाफ़ मिले। असां त हाणे जेको आहे कंहिंजे मथां नॉमिनेट कंहिंखे कयो ई न आहे महिल ताईं जेको आहे सो तव्हां फलाणे माण्हू खे वठो टीरे माण्हू खे वठो हुनखे छॾियो तव्हां, असां त हिन में जेको आहे सो कोई बि असांजो हथु न आहे। असां चऊं था त इंसाफ़ थिए, उहो जेको ज़ालिम आहे उनखे तव्हां गिरफ़्तार करे जल्द अज़ जल्द उनखे कैफ़र किरदार ताईं पहुचायो, असांजो मक़सदु इहो आहे। भला तव्हांखे जेके माण्हू शक जी बिना ते पुलिस वटि आहिनि, छो त नॉमिनेट का बि एफ आई आर कोन्हे, नामालूम आहे, पुलिस कुझु माण्हू शक जी बिना ते वरिता आहिनि, असांखे ख़बर पई बल्कि तव्हां पाण ॿुधायो त उन्हनि अची तव्हांखे धमकियूं ॾिनियूं ऐं तव्हांखे चयो त बलून केरु आहे उहे, छा नाला से हाणे आहिनि त असांजा पाड़ेसी सभु, असांखे सभिनि जे लाइ जेको आहे सो इज़त आहे न। हाणे बंगाली बिरादरी जा माण्हू जेके आहिनि मुंड खां वठी झलणा आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो पुलिस हिन महिल क्लियर न कयो आहे, कुझु उहे पंहिंजे ॻाल्हियुनि में बि फाथल आहिनि। असांखे इहो इल्मु न आहे त इहे ॾोहारी आहिनि या न आहिनि, वला आलम आहे न। बाक़ी उन्हनि जेको असांखे चयो त बाबा जेको आहे सो पहिरियों बि असां वटि आया हुआ, असां उन्हनि खे पहिरियों बि इहा ॻाल्हि कईसीं त असां नॉमिनेट कंहिंखे बि न कयो आहे, एफ आई आर में असां कंहिंजो नालो कोन ॾिनो आहे। बाक़ी पुलिस जेको आहे जांच जे सिलसिले में माण्हू वरिता आहिनि, उन में जांच में असांजा माण्हू बि वठी वई, असांजा छोकिरा बि वठी वई। असां चयोसीं बाबा ठीकु आहे, को मसइलो न आहे, जांच में तव्हां भली कंहिंखे बि शामिलु करे सघो था, जहिड़े टाइम तव्हां चवंदो असां तव्हांखे जेको आहे सो माण्हू पेश कंदासीं, भली तव्हां पंहिंजी दिलिजाई कयो, भली केरु बि हुजे। इहो जेको आहे सो मुआशरे जे लाइ हिकिड़ो नासूर आहे। अॼु असां सां इहो जेको आहे सो ब्लेंडर थियो आहे, सुभाणे कंहिं ॿी नियाणी खे जेको आहे सो अटैक कंदा, कंहिं ॿिए ॿार खे जेको आहे नुक़सानु पहुचाईंदा, उन में त असांजी जेको आहे मौक़िफ़ क्लियर आहे न। दादा तव्हां ॾिसी सघो था ही सिंध में पहिरियों केस न आहे, अहिड़ा वाक़िया ॿिया बि खोड़ थिया आहिनि। ताज़ो ई फातिमा फरोड़ वारो केस बि साॻे ई नोयत जो आहे। पुलिस जी कारकर्दगी या इंतिज़ामिया जी कारकर्दगी जेका आहे उहा सभ जे साम्हूं आहे, का लिकियल छुपियल ॻाल्हि न आहे। बज़ाहिर जेको असां ॾिसूं था त हिन टाइम ताईं महीनो गुज़री वञण जे बावजूदि असल कातिल ज़ाहिर न थी सघिया आहिनि, गिरफ़्तार त पंहिंजी जॻह ते। पुलिस जेका कारकर्दगी ॾेखारे पई शुरू में त असां बिल्कुलु मुतमिन हुयासीं उन्हनि खां, पर हाणे नथा सम्झूं जो को ख़ासि कमु हले थो पुलिस जो। मुमकिन आहे ईअं थी बि सघे थो, बज़ाहिर त अहिड़ो कुझु असां पाण ॾिठो न आहे, थी बि सघे थो, ईअं करे बि सघनि था। मुख़ालिफ़ धुर अगरि असर रसूख़ आहे, सिफ़ारिशी आहे, सोर्स आहे, पैसो आहे, त उहो कुझु बि करे सघे थो। साईं असां इंसाफ़ जी घुर करूं था, पहिरें ॾींहं खां हिन टाइम ताईं असांजी इहा ई घुर आहे त असां सां इंसाफ़ थिए, जेके असल मुजरिम आहिनि उहे ज़ाहिर थियनि, गिरफ़्तार थियनि, उन्हनि खे कैफ़रे किरदार ताईं पुॼायो वञे, नाहक कंहिंसां न थिए। असां शुरू खां वठी इन ॻाल्हि ते ई बीठल हुयासीं, हाणे बि इन ॻाल्हि ते बीठल। हसीना खोसो मासूम निगरी जेका 10-12 साल जी, उन सां जेको आहे त वैश्यन जेका आहे हिकिड़ी ज़्यादती कई आहे, ऐं ज़्यादती थियण खां बाद उनजो लाश जेको आहे त हिकिड़े पाणी जे तलाउ में फिटी कयो वियो। ऐं इन में जेका आहे त पुलिस बि कोताही कई आहे, गॾोगॾु इन सां जेको आहे त असांजे सिहत खाते वारनि बि डॉक्टर्स जेके आहिनि, डॉक्टर साहिबा, उन बि कोताही कई आहे। उनखां पोइ जेको आहे उनजा जेके स्वाब वरिता विया, उन स्वाब में उन सां ज़्यादती ज़ाहिर थी आहे। उन सां जेको आहे तुंहिंजे जान ते, जिस्म ते जेके आहिनि त रड़नि जा निशान ऐं ज़्यादती जा मिलिया। बावजूदि इन सभु सिम्पटम्स जेके आहिनि मिलण जे बावजूदि उनजी जेका आहे उहे पोस्टमार्टम में उहा शइ क्लियर न कई वई। नंबर 2, उनखां बाद में जेका आहे त पुलिस जेका कोताही कई, SHOP सदर बहलकाणी जेको हींअर मूंखे ॿुधण में आयो आहे त सस्पेंड बि थियो आहे। उन जेका आहे त मालिकनि सां को बि ताउन न कयो ऐं खून लोढ़ण जी जेका आहे मासूम निगरी जे खून लोढ़ण जी उन कोशिशि कई, जवाबदारनि सां बिठ थी करे। हाणे जेको आहे हिते हिकिड़ो एप्लीकेशन हिकिड़ी जेका आहे त मूव थी बॉडी डिसेंटर करण जे लाइ, त उन खां उहे जुज़ा वरिता वञनि ऐं उन जी जेका आहे तस्दीक कई वञे। ऑनरेबल कोर्ट असांजे 2nd सिविल जज जुडिशल मजिस्ट्रेट साहब उन एप्लीकेशन खे अलाउड कयो। एप्लीकेशन अलाउड थियण खां पोइ सिहत खाते खे इहा डायरेक्शन मिली त हिकिड़ी बोर्ड जेको आहे उहा कॉन्स्टिट्यूट कयो वञे, ऐं बोर्ड कॉन्स्टिट्यूट थियण खां बाद में उनजी बॉडी डिसेंटर करे हक़ीक़तूं जेके आहिनि त उनजे वुरसा ऐं जेकाबाद वासियुनि जे साम्हूं आंदा वञनि।
अहिड़ा खोड़ सारा वाक़िया पहिरियां बि थी चुका आहिनि जंहिंखे लोढ़ियो वियो आहे पुलिस जे तरफ़ां ऐं जेको आहे पंहिंजो हेल्थ डिपार्टमेंट खां सिविल हॉस्पिटल जे असांजे डॉक्टरनि जी कोताही जे करे ऐं हिन टाइम ताईं जेको आहे इहो सवालिया निशान आहे त उनजी जेका आहे त बॉडी डिसेंटर न थी आहे, क़बर कुशाई न थी आहे। लिहाज़ा हुकूमत वक़्त खां सिंध हुकूमत खां असांजी पुरज़ोर इहा जेका आहे अपील आहे डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जैकबाद जे डेस्क तां त उहो जल्द अज़ जल्द मासूम हसीना जो जेको आहे उहो बॉडी डिसेंटर कराए ऐं जेके उन्हनि जा कातिल आहिनि उन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाइनि। जुज़ा एट वंस न वरिता विया, हालांकि डॉक्टर साहिबा पहिरियां जेका प्रोविजनल मेडिकल सर्टिफिकेट इशू थींदो आहे उन में उन्हनि क्लियर लिखियो त इंटर कोर्स हैज़ बिन डन, मीन्स उन सां जेका आहे त ज़्यादती थी आहे। इहे जुज़ा उन्हनि खे एट वंस वठणु खपनि हा त उन सां बहितर रिज़ल्ट अचे हा। ऐं हींअर जेको आहे त पाणी में पवणु उनखां बाद में लाश जी खोटराई खां पोइ बि DNA जेका आहे त जदीद तहक़ीक़ आहे उहे ब्लड मां बि वरितो वेंदो आहे, हॾनि मां बि वरितो वेंदो आहे ऐं फौती जे वारनि मां बि वरितो वेंदो आहे। हसीना खोसो मासूम न्याणी 10 सालनि जी ऐं फातिमा राणीपुर जे जेको आहे उतां खां ॿियो सिंध जे अंदरि तव्हां ॾिसंदो त रोज़ जेको आहे सिंध TV जे तसलसल सां जेके इशूज़ खे जेको आहे हाईलाइट बि करे थी, उन ते एहतजाज बि करे थी ऐं उन में तव्हां ॾिसंदो त रोज़ मासूमनि सां जेके ज़ना थियनि थियूं ऐं मासूमनि खे मारियो थो वञे। हाणे जेको जैकबाद जो जेको करंट इशू आहे जंहिं ते पूरा सियासी समाजी तंज़ीमूं ऐं सिंधवार जैकबाद बार एसोसिएशन वकला बिरादरी सॼी जेके आहे एहतजाज मुसलसल कंदी थी रहे। हाणे इहो इशू को आम इशू न आहे। मासूम 10 साल न्याणी जंहिंसां ज़्यादती थी करे उनखे क़तल कयो वञे ऐं उन खां पोइ उते मुसलसल उन ते एहतजाज थिए थो पियो। इन जी वजह इहा आहे त असांजा जेके ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि उन्हनि जो जेके वास्ता आहिनि, जेके तालुकात आहिनि, उहे असांजे जेके आहिनि हुकूमत में रहंदड़ वॾेरनि सां असर रसूख़ जेके रखंदड़ माण्हू आहिनि उन्हनि सां। त इन जे करे मां सम्झां थो पियो इहे जेके आहिनि क़तल, इहे जेके ज़्यादतियूं आहिनि उहे इन जे करे लुड़नि थियूं पियूं। ऐं हीउ जेको मामिलो को आम मामिलो न आहे साईं, हिन खे 1 महीनो गुज़रण जे बावजूदि पुलिस हिन में छा थी करे, पुलिस ईअं न आहे त उनखे गिरफ़्तार उनखे ख़बर कोन्हे का। मां त सम्झां थो पुलिस खे सॼी इंफॉर्मेशन आहे, पर उहा भाव असर हुजण करे उन्हनि खां या त पैसा थी वठे, खून खे लोड़ण जी कोशिशि थी करे। ऐं तव्हां ॾिठो त हीअं पुलिस पंहिंजो हिकिड़ो रोज़गार ऐं धंधो करणु शुरू कयो। रोज़ हिननि में तव्हां ॾिसो त रोज़ थाणनि ते बेॾोही माण्हुनि खे बि हिननि वरिता ऐं काफ़ी माण्हू हिननि वठी करे रोज़ ॿधी छोड़ी जो हिननि कमु शुरू कयो। हिननि में करोड़े रुपया खून में हिननि पुलिस कमाए चुकी आहे। हाणे असांजी जेकी डिमांड आहे आजी सिंध खां ऐं असांजी डिमांड आहे जेको आहे निगरान वज़ीर आला खां त हीउ मामिलो को आम मामिलो कोन्हे को। जेकर हिन खे तव्हां ईअं ई लोड़े छॾियो त इन खां अहिड़े क़िस्म जा वाक़िया अञा वधंदा। त इन जे करे हिननि खे इबरतनाक सज़ा ॾियणु खपे जेके बि ॾोहारी आहिनि। ऐं हिननि में ॼाणी वाणी जेको आहे पुलिस तरफ़ खां ऐं जेके असांजो सिहत खातो आहे उन मां पाण ढिले करे या इन क़िस्म जा अहिड़े क़िस्म जा मामला पैदा था कनि जंहिंमें हीउ खून लुड़ी वञे। साईं मूंखे कोन थो लॻे, छो जो मां हिन SSP साहिबु शाह साहिब जो जेको आहे हिन में मूंखे इंट्रस्ट नथो लॻे हिन केस में। ऐं उनखे पाण खे छो जो हाई प्रोफाइल केस आहे, हिन में जेको आहे हिकिड़ी कमेटी तश्कील थियल हुई DIG तरफ़ खां, त मां सम्झां थो पियो त घटि में घटि SP खे हिन खे पाण खे जेको इन्वेस्टिगेशन करणु खपे आहे ऐं SP लेवल जी जेको इन्वेस्टिगेशन थियणु खपे आहे। छो जो हाई प्रोफाइल केस आहे, नंढी मासूम ॿारनि सां ज़्यादती थी करे क़तल थियल आहे। त इन जे करे मां मुतमिन घटि में घटि SSP साहिब खां न आहियां त हुनजी इन्वेस्टिगेशन खां मुतमिन आहियां। हिते ज़ालिमनि ऐं मज़लूमनि में बि तबक़ात आहिनि। इहो ई अगरि क़तल पंजाब में थिए हा, जीअं ज़ैनब क़तल केस थियो, त इन खे मुकमल हाईलाइट कयो वञे हा, इन जी मुकमल सुठे तरीक़े सां तहक़ीक़ात कई वञे हा। मगर बदक़िस्मती अहिड़े माशरे में रहूं पिया जिथे मज़लूमनि में बि तबक़ात आहिनि। त हीउ हितां जो मज़लूम हिन ॿोली ॻाल्हाईंदड़ मज़लूम। बहरहाल जेको आहे त उन्हनि जेके हसीना खोसो जा वालिदैन आहिनि, जेके रिश्तेदार आहिनि, हू अॻु में ई सदमे में आहिनि ऐं हू हिन वक़्तु एतिरो बेज़ार थी चुका आहिनि। उन्हनि खे अहिड़े क़िस्म जूं जॾहिं शिकायतूं मौसूल थियनि पियूं असांखे, त 2 वॻे 2:30 वॻे उन्हनि खे घुरायो पियो वञे, बजाए इन जे जो SSP इन में पाण इन्वेस्टिगेशन करे। इन जेके लेवल जा केस आहिनि उनमें PSP पाण जेको आहे त इन्वेस्टिगेशन कंदो आहे। मगर बदक़िस्मती आहे त हिन वक़्तु ताईं जेको SSP जैकबाबाद आहे हुन जाइ वक़ूआ जो दौरो ई नाहे कयो, न उन ते उन इलाइक़े में वियो आहे, न उन इलाइक़े खां मुकमल उन इन्वेस्टिगेशन कई आहे। बहरहाल जेको आहे त अहिड़े क़िस्म जो ज़ुल्म उन न्याणी सां बि थियो ऐं उनजे वालिदैन सां बि थी रहियो आहे। बिल्कुलु रिट जेकी आहे स्टेट जी उहा बिल्कुलु कमज़ोर आहे। त उन में जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा वाक़िया थींदा आहिनि त हुन में पुलिस पाण इन्वेस्टिगेशन कंदी आहे, न कि उन जा वालिदैन चवंदा आहिनि त हिन क़तल कयो या हिन क़तल कयो।
ऐं अहिड़े क़िस्म जूं धमकियूं मिलणु उन ई वारसनि खे त इहा माना ज़ुल्म का घटि न आहे त न्याणी बि उन्हनि जी जेको आहे त अहिड़े पुरस्रार तरीक़े सां जंहिंमें ॿुधाइण में बि शर्म अचे थी त क़तल थी हुजे ऐं हुननि खे अहिड़े क़िस्म जूं धमकियूं बि मिलनि त माना इन जो मतिलबु इहो आहे त जेकी स्टेट जी रिट आहे उहा बिल्कुलु कमज़ोर आहे। तव्हां बजाए फातिमा जो केस ॾिसो त फातिमा जे केस खे केतिरो हाईलाइट कयो वियो आहे। उन में जेको आहे त पंहिंजो घरू वज़ीर वियो आहे, उन में जेको आहे त IG साहिबु उते वञी पुॻो आहे। हिते हिन वक़्त ताईं बदकिस्मतीअ सां DIG लाड़काना बि जेको आहे त अची करे हुननि खे तसली या अहिड़े क़िस्म जो को न आहे ॾिनो। मां शुरू में बि इहा ई ॻाल्हि कई त मज़लूमनि जा बि हिते तबक़ात आहिनि। वाक़ियो आहे हसीना खोसो उन जी बेदर्दी जेका क़तल थी आहे ऐं उन सां जेका नाजाइज़गी ऐं ॾाढाई थी आहे, इहा लिंग कारींदड़ वाक़ियो आहे। ऐं हमेशह जेके ज़ी शऊर माण्हू आहिनि, जेके पढ़ियल लिखियल सिविल सोसाइटी या जेका बाजी क्रीम हुजे या जाथों जा बि माण्हू हुजनि, हमेशह इन्हनि वाक़िअनि जी पुरज़ोर मज़म्मत कई आहे। जहाँ तक ॻाल्हि आहे SP जी या पुलिस जी या पंहिंजो सिविल अस्पताल जे MS जी या इंतिज़ामिया जी, जेके क़ानूनी मामलात आहिनि, जेके क़ानूनी पेचीदगियूं आहिनि, उन्हनि में बिल्कुलु नेग्लिजेंसी डॉक्टरनि जी बि आहे ऐं नेग्लिजेंसी पुलिस जी बि आहे। इन जे करे JIT बि जुड़ी आहे ऐं आई थिंक जेको मूंखे इंफॉर्मेशन आहे त मैजिस्ट्रेट साहिबु क़बर कुशाई जो ऑर्डर बि ॾेई छॾियो आहे। माना इंक्वायरी थींदी ऐं पोस्टमार्टम ॿीहर थींदो ऐं जेके जुज़ा आहिनि उहे वठिबा ऐं इंशाअल्लाह ताला कोर्टूं मौजूदु आहिनि। असांखे इंसाफ़ जी उमेदु रखणु खपे। जेका बाबत जेको जस्टिस पंहिंजो असांजो सेशन जज साहिबु आहे, उन सभिनी मामलनि ते उन जो चङी तरह सां गौर आहे ऐं उन्हनि जे बाक़ाइदा पंहिंजो रिपोर्ट घुराईंदो आहे। हसीना खोसो जो वाक़ियो हुजे या सदाम लाशारी जो वाक़ियो हुजे, असांजो सेशन जज साहिबु इंतिहाई तमामु बारीक बीनी सां इन मामलनि खे ॾिसे थो। इंशाअल्लाह ताला तमामु जल्द तव्हां ॾिसंदो इहे जेके बि जवाबदार आहिनि, जेके नामालूम आहिनि, उहे तव्हांखे सलाखनि जे पोयों मिलंदा इंशाअल्लाह। जेको तव्हां ॾिसो था पाण असांजो जेको जैकबाबाद ज़िलो आहे ऐं जेको बलूचिस्तान जे बॉर्डर सां मुंसलिक असां आहियूं, असांजो जेको ट्राइबल एरिया आहे, जेके सरदारनि वॾेरनि जागीरदारनि जो जेको सिस्टम आहे, जेका डोमिनेंसी आहे, उहो पुलिस जे मथां बरक़रार आहे। जेतोणीकि निगरान हुकूमत आहे, लेकिन पोइ बि सरदारनि ऐं वॾेरनि जो हिकिड़ो पुराणो सेटअप आहे, उहो इन मामले जे मथां हावी रहंदा आहिनि। इंशाअल्लाह ताला वक़्तु परे न आहे जो इन्हनि जो जल्द ख़ात्मो थींदो ऐं कानून ऐं आइन जी बालादस्ती थींदी ऐं हर माण्हू खे इंसाफ़ मिलंदो। मासूम ॿार 10 सालनि जी उन्हनि जी माउ जे अंदरि छा गुज़रंदो हूंदो? इन खां वधीक कानून त असां वटि आहे ई न। पुलिस सिर्फ़ु चमचागिरी वॾेरनि जी दलाली में पूरी आहे। एॾो ज़ुल्म लॻो पियो आहे, हाँ सड़ियो पियो आहे। असां शहरी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इहे लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं न। तव्हां हुनजो वञो हुनजे घर में हुनजी माउ को पुछा कयो। छा हाणे ताईं कोई बि SP हुजे, DSP हुजे, हद जो SHO हुजे, तव्हां ॿियनि कमनि ठीकु आहे, तव्हां न कयो, हुननि जे घर में आथत ॾियणु कोई वियो आहे तुंहिंजो? एॾो ज़ुल्म असां अञा छा कंहिंखे तव्हां ॾियूं? छा कोई त सिस्टम हूंदो, कोई आइन तव्हां जा अलाए छा असां हैरान हाणे तव्हां वाज़े सबूत आहे हुन सां ज़्यादती करे मारे फिटी करे वियनि। पुलिस अञा ताईं इन्वेस्टिगेशन शुरू न कई आहे, न कंहिंखे कोई गिरफ़्तारी अमल में आंदी अथई। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पोइ असां ईअं ई चईंदासीं इन्हनि जो कमु आहे हिकिड़ो, पोइ यादि हिते हथनि सां बदनामी फैलाई वञे थी, वॾेरनि जी वंगार वहनि था। इहे आहिनि त सभु वॾेरनि जा पठू, इहे इन्हनि में कुझु बि मुतरिक न आहे। पर असां इहो चईंदासीं शहर जा जेके बि तंज़ीम आहिनि, जेके बि आहिनि, ख़ासि करे तव्हां सिंधी वारनि जी महिरबानी आहे, तव्हां यको हमेशह ई सुठी कवरेज ॾींदा रहंदा आहियो। ऐं बेरो टाइम जो बि मां शुरू कोई मां असां छो जो सिधी ॻाल्हि आहे, शहरी ऐं सॼो हर कंहिंजो मीडिया जो शहर जी तंज़ीमनि जो कमु ॾिसूं था। ऐं ख़ासि करे जेके बि हाणे असां हथ ॿधी माण्हुनि खे इहो अर्ज़ु करूं था, पंहिंजे हक़नि जे लाइ निकिरो। मासूम ॿार यार कल्ह अॼु हिन सां थियो आहे, सुभाणे तव्हांजे बचनि सां थींदो। अगरि ईअं चुप थींदा रहंदो त बसि पोइ चुप करे ई वेहणो पवंदो। शहर जूं तंज़ीमां उहे निकिरनि, हर शहरी निकिरनि, इन्हनि ज़ालिमनि को कोई पंहिंजो असां हक़ त असांखे नथा मिलनि। हाणे हक़ त असांजा विया महांगाई ज़ुल्म, हाणे बसि इहो ज़ुल्म अची बचियो आहे। मासूम ॿार अॻवा उन्हनि सां ज़्यादतियूं ऐं ॿी ख़सूस जेकी आहे, इहे सॼा तक़रीबन जेके आहिनि इन्हनि जा आइस वारनि जा कम आहिनि। इहे जेके आइस जो एॾो बहस नशो आहे, इहो जेको आहे हफ़्स ऐं एॾो हवस ॾिए थो इन्हनि खे कंहिं शइ जी ज़ालिमनि खे परवाह न आहे। इहो केरु आइस हलाए थो, केरु कंहिंजे तंज़ीमनि में इहे इन्हनि खे सपोर्ट आहे,
ख़ासि करे तव्हां आइस वारनि ते डंडो ॾेई हिननि खे जेके हलाइनि था हिननि खे गिरफ़्तार कयो वञे। सॼा जेके मासूम ॿार अगवा छा आहे आइस जो नशो एॾो किनो आहे तव्हां हुनखे 100 रुपयो ॾींदो बि न हुनखे पंहिंजी पूरी न मिलंदी। उहो मासूम ॿार खे तव्हां चईंदो न हिते पुॼाए तव्हांखे खणी अची ॾेई वेंदो। आइस जो नशो किने में किनो नशो आहे। शहर जी हालत ते असां शहर वारनि खे हथ ॿधी जोड़ूं था। ख़ुदा रा पंहिंजे बचनि मासूम बचनि लाइ मुस्तक़बिल लाइ ॾिसो अचो निकिरो। नाज़रीन तव्हां सॼी सूरत हाल ॾिठी ऐं ॿुधी। वारसनि खे इंसाफ़ त भले न पियो आहे अञा वेतर उन्हनि खे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। असां कोशिशि कईसीं त पुलिस जे SSP या ज़िमेदारनि जो को बयानु अची रिकॉर्ड कजे। तमामु घणी कोशिशि जे बावजूदि पुलिस कंहिं बि क़िस्म जो कोई मौक़िफ़ ॾियण खां क़तई तौर ते नाबरी वारे छॾी ऐं उन वारसनि खे धमकियुनि वारी सूरत हाल जो बि पुलिस को नोटिस नाहे वरितो। उहे वारसनि खे इंसाफ़ त हू न ॾियारे सघिया आहिनि पर हाणे उन्हनि जो तहफ़ुज़ बि ॼण त हिकिड़ो सवालिया निशान बणिजी वियो आहे ऐं उहे वीचारा पंहिंजी जान खे बि ख़तरो महसूस था करनि छो जो उन्हनि खे सख़्तु क़िस्म जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि ऐं उहे अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि ऐं सूरत हाल ॾींहों ॾींहुं संगीनी वारी सूरत हाल अख़्तियार कंदी पई वञे ऐं इंसाफ़ जे ओसीड़े में न सिर्फ़ु उहे वालदेन आहिनि पर उहो सॼो ओड़ो पाड़ो उनजा मिट माइट सुजान धुरियूं हर दर्दमंद दिलि रखंदड़ वालदेन खे इहो इंसाफ़ जो ओसीड़ो आहे त इहो इंसाफ़ आख़िर कॾहिं ऐं कीअं पले पवंदो। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।